तो के तुझे महबूब हबीब हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वास्तो थी, इमाम हसन हुसैन जो वास्तो थी। मौला सिंधु दरिया ते धाड़ो न लगे के नाल न ठहन, सिंधु दरिया क़यामत ताईं सिंध के आबाद कंदो रहे। या दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। मौला साईं कोरट जो रीडर साईं कुर्बान अली सातो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। कुर्बान अली साईं खे साईं जे भाइरनि अब्दुल कादिर बिलावल साईं खे ओ मौला सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। मौला हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला कुर्बान अली साईं घर में आ, ड्यूटी ते आ, सफ़र में जिथे बि आ तुंहिंजे साम्हूं तुंहिंजी अमान पनाह में आ, हिनखे हर मुश्किल खां पनाह अता फरमा। साईं जे रोज़गारनि में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं अता फरमा। साईं जे भाइरनि भेनरुनि खे अम्मी जी जल खे ऐं साईं जी भेण जी जल भेण असांजी मुल्तान वारी न्याणी उनखे उनजे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला साईं खैर दिल फ़कीर साईं सुघड़ साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। ग़ुलाम शबीर अब्बासी साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं शादो आबाद फरमा। नूर मोहम्मद अब्बासी साईं खे उस्ताद मोहम्मद असलम पठान साईं खे जे बचड़नि खे ओ मौला सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। गुलज़ार फुल पोटो साईं जो बेड़ो तार, असां सभिनी जो बेड़ो तार। साईं दीदार अहमद सियाल साईं खे मोहम्मद बिलावल सियाल साईं खे क़ुरान जे सदके सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। ओ मौला ए करीम साईं ग़ुलाम शबीर अब्बासी साईं ग़ुलाम शबीर साईं जा बच्चा घर क़यामत ताईं आबाद फरमा। कामरान अली छॾड़ो साईं खे वॾो ऑफिसर बणा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी उम्मत सारी खे फ़िरके वारियत खां बचा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदर।